हाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त ठठे पुलिस जो बुखारी पाड़े में घरनि ते चढ़ाई, औरतुनि ॿारनि ते तशद्दुद, पंवर बिरादरी जे घरनि ते फायरिंग, औरतुनि ॿारनि जो एहतजाज, प्यार जो परणो कंदड़ महबूब मेमण ऐं रुखसार मंगसी जी गिरफ़्तारी लाइ पंवर बिरादरी जे घरनि ते चढ़ाई करे फायरिंग। शहर में खौफ़ व हरास फैलिजी वियो है। SHO ठठो कादिर बख्श भराणी नशे जी हालत में हो। राशिद पंवर, शकूर पंवर, ठठो पुलिस जी पुलिस गिरदी खिलाफ़ बुखारी पाड़े जे रवासिन औरतुनि जो एहतजाज, औरतुनि खे अहलकार वारनि मां गीले तशद्दुद जो निशानो बणायो है। कल पुलिस खणी वही थी, वरी असां छॾायासीं, वरी अॼु ॾिठा हुआसीं, सभु ॾिठासीं पंहिंजो पाण में। त मोबाइल आई, उन खां पोइ 40-45 ॼणा पुलिस वारा आया। अचण समय ते इहो कोन चवंदा असांखे माण्हू जो छा अचण मामे खे धकऊं, असांखे धकऊं चऊं, युवा माण्हू भेणुनि ते धार कुझु करे शुरू थी विया धकण ते। भेणुनि खे अंदरि चमाटूं सुतल हुई भेणूं उन्हनि खे ख़बर पई, उहे अची बि रही ॿार। वरी असां थोरो पुलिस सां गॾु लेडीज़ पुलिस हुई, लेडीज़ पुलिस कोन हुई। ऐं कादिर बेराणीअ लाइ कहिड़ो SHO साहिबु इहो फुल नशे में अची मूंखे गले मां जले पी रहियो आहे। मां भेण ते धार कुन कयो, सर धार कुन न कयो, जी गाॾी में पियो वञो, गाॾी में पियो न, धार कुन न कयो। हुन जे बावजूदि सर क्लेश जूं गोलियूं, पिस्टल जूं गोलियूं जी सर। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।